अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम व्यूज़ टाइम सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। नाज़रीन, तव्हांखे आगाह कंदासीं त सेनेट जूं चूंडूं 10 फरवरी 2021 खां पहिरीं नथियूं थी सघनि। इलेक्शन कमीशन जो वाज़े मौक़िफ़ साम्हूं अची चुको आहे। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त मुनासिब वक़्त ते चूंडनि जो ऐलान कंदासीं। गॾोगॾु इलेक्शन कमीशन वाज़े तौर ते चयो आहे त जॾहिं मेंबर जेके आहिनि उहे रिटायर थींदा, उन ई हवाले सां असां चूंडनि जो ऐलान कंदासीं ऐं चूंडूं कराइणु ऐं चूंडनि जे हवाले सां तारीख़ुनि जो ऐलान करणु इलेक्शन कमीशन जो कमु आहे। इन मामले ते ॻाल्हाईंदासीं। गॾोगॾु बिलावल भुट्टो ज़रदारी जो अहम बयान साम्हूं आयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त डायलॉग जो वक़्तु हाणे गुज़री चुको आहे। वज़ीर आज़म खां असां इस्तीफ़ा खसे वठंदासीं। लॉन्ग मार्च वारो जेको कार्ड आहे इहो असां सोची सम्झी खेॾंदासीं, छाकाणि त लॉन्ग मार्च जेको आहे उन हवाले सां असांजो फ़ैसिलो थियण वारो आहे। इन मामले ते ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु पैनलिस्ट जी टीम मौजूदु आहे। इनाम भट्टी साहब, अमर सिंधु साहिबा, इज़हार सुमरो साहब, नसीर मेमून साहब, शबीर शेर साहब, मुश्ताक मिरानी साहब। अवां सभिनी खे वेलकम चवंदासीं। सभ खां पहिरियां इनाम भट्टी साहब ॾांहुं हलूं था। इनाम साहब, सवाल इहो आहे त हाणे इलेक्शन कमीशन जो वाज़े मौक़िफ़ साम्हूं अची चुको आहे। उन्हनि जो चवणु आहे त 10 फरवरी खां पहिरीं चूंडूं नथियूं थी सघनि, हिकु पॉइंट। ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त जेको हिकु महीने जो अरसो आहे, यानी 11 मार्च ते जॾहिं सेनेटर्स रिटायर थींदा त इन विच में असां मुनासिब वक़्त ते ऐलान कंदासीं, छाकाणि त चूंडनि जो ऐलान करणु इलेक्शन कमीशन जो अख़्तियार आहे। बिल्कुलु, शायदि इहा सही ॻाल्हि आहे। हींअर ई इहा माक़ूल ॻाल्हि थी आहे त जंहिं इदारे जो इहो अख़्तियार आहे त हू उन जी वज़ाहत करे ऐं उन जो ऐलान करण जो जेको हक़ रखे थो, उन्हनि इहा हींअर वाज़े करे छॾी आहे ॻाल्हि। जेकॾहिं इलेक्शन कमीशन जो कमु सरकार वेही करे कंदी ऐं उहा हींअर सां ई तारीख़ूं ॿुधाइण शुरू करे ॾींदी त फ़लाणी तारीख़ ते इलेक्शन थींदी, त पोइ इन मां छा मतिलबु सम्झिजे त इलेक्शन कमीशन उन्हनि जे असर हेठां या उन्हनि जे अख़्तियार हेठां या उन्हनि जी मर्ज़ी ऐं मंशा ते ऐलान कंदी। छाकाणि त टेन्यूअर जे हिसाब सां जेके चूंडियल सेनेटर आहिनि उन्हनि जो जेको टाइम पीरियड पूरो थिए थो उहो 11 मार्च ते वञी करे ख़तमु थींदो ऐं इहो कॉन्स्टिट्यूशनल उन्हनि जो राइट आहे त हू पंहिंजे उन टाइम पीरियड जे अंदरि उन्हनि जो हिकिड़ो ॾींहुं बि नथो खुटाए सघिजे जेतिरे ताणी उहे हाउसिस जेके आहिनि बरक़रार आहिनि। ऐं सेनेट हिकिड़ो अहिड़ो हाउस आहे जेको हर हाल में हर हालत में मौजूदु हूंदो आहे, उनखे कॾहिं बि ख़तमु न कयो वेंदो आहे। ऐं उहो इन जे ई करे उन्हनि सेनेटर्स जी इलेक्शन पार्शली थींदी आहे, अधु हाउस जी थींदी आहे, वरी पोइ बाक़ी अधु जी थींदी। हींअर जेके 52 मेंबर आहिनि उन्हनि जी जेका चूंड मुंहिंजे ख़्याल में थियणी आहे उनजो 11 फरवरी खां 11 मार्च ताईं जो अख़्तियार सिर्फ़ इलेक्शन कमीशन खे आहे, जेका महीने जे अंदरि डेट्स अनाउंस कंदी। इहो हिकिड़ो। अच्छा इनाम साहब, इहो ॿुधाइजो त इहो धचको आहे हुकूमत जी स्ट्रेटजी खे, छाकाणि त लॉन्ग मार्च खे काउंटर करण जे लाइ हुकूमत इहो चयो हो त असां 10 फरवरी खां पोइ इलेक्शन कराईंदासीं। इहो धचको कोन्हे, इहो उन्हनि जी बेवकूफ़ी जे लाइ हिकिड़ो इशारो हुजे या खणी चइजे त ऐं वधीक को ॻरो लफ़्ज़ नथो चवणु चाहियां त उहो हिकिड़े जे लाइ अकुलमंद जे लाइ इशारो काफ़ी हूंदो आहे। सिंधी में चवंदा आहिनि ताज़ी लाइ टारो ऐं छा चइबो आहे अलाए अहिड़े क़िस्म जो कुझु आहे, वधीक न चइजे। त इन्हनि खे सम्झणु खपे त हू सियासत में एॾा ॿाराणा अमल जेके कनि था, जेके उन्हनि जे पंहिंजी पत वाइकी था कनि, यानी उन्हनि खे खोले था विझनि त गैर सियासी ऐं गैर सम्झ जेको माण्हू रखंदड़ हूंदो उहो ई अहिड़े क़िस्म जा ऐलान करे सघंदो। जेको सीज़न पॉलिटिशियन हूंदो उनखे ख़बर आहे त इहो इन इदारे जो अख़्तियार आहे, उन्हनि जी डेट्स जी ख़बर हूंदी आहे, हर शइ जी उन्हनि खे ख़बर हूंदी आहे। सो इहे धचके खां वधीक हिकिड़े क़िस्म जो सम्झो त उन्हनि जे मथां बाक़ाइदे चपाट आहे जेका उन्हनि खे लॻी आहे त अञा सिखनि, सियासत में जेके नथा सिखनि त वरी अहिड़ियूं ग़लतियूं न कंदा रहनि। हाणे अचूं था बिलावल वारे उन बयान ते त जंहिंमें हू अञा ताईं जेकॾहिं इन गुमान में आहिनि त लॉन्ग मार्च जे लाइ। इनाम साहब, बिलावल ते बाद में था अचूं। फ़िलहाल असां चाहियूं था त सेनेट वारे मामले जे हवाले सां असां ॻाल्हायूं, छाकाणि त इलेक्शन कमीशन जो हाणे वाज़े मौक़िफ़ अची चुको आहे। अमर सिंधु साहिबा, अव्हां छा था सम्झो, छा हुकूमत जी स्ट्रेटजी खे नुक़सानु पहुचंदो ECP जे इन बयान सां? सम्झां थी त ECP जे इन बयान सां त वक़्ती तौर ते त ज़रूरु नुक़सानु पहुचंदो, पर हक़ीक़त इहा आहे त हिन वक़्तु इदारा जंहिं तरीक़े सां कमु करे रहिया आहिनि, मूंखे अञा बि जेका असां शक पवे थो त इन क़िस्म जी मूव जी कोशिशि ज़रूरु कई वेंदी ऐं उन में माहिरी इन आइनी माहिरनि खां राय वरिती वेंदी। ऐं जेकॾहिं आइनी माहिर उहा अहिड़े क़िस्म जी का गुंजाइश कढी सघनि था त इलेक्शन कमीशन जी जेका हैसियत आहे उनखे मां अञा आज़ादाना हैसियत सम्झाई कान थी,
थी छाकाणि त ही जेके बि इलेक्शन थिया आहिनि जेके एतिरा कॉन्ट्रोवर्शियल आहिनि मुख़्तलिफ़ हवालनि खां उहे इन ई इलेक्शन कमीशन जे हेठि थिया आहिनि सो इन जे करे मां माना इहो ज़रूरु चई सघिजे थो त चिताव ज़रूरु ॾिनो हूंदो इलेक्शन कमीशन पर सची ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं मथियूं अख़्तियारियूं जेकॾहिं तय कंदियूं माना जेकॾहिं उहे हिकु पेज ते आहिनि त पोइ शायदि जेका असां इलेक्शन कमीशन पंहिंजी का आज़ादाना उहो न वठी सघे हा अलबत्ता इन जेके असां बयान सां इहो जेको सो ज़ाहिर थियो आहे त जेको हिकु पेज वारो नैरेटिव हुयो या हिकु पेज वारो जेको बयान हुयो उहो हिकु पेज वारे बयान खे मूंखे जेका असां थोरी घणी जेका असां महसूसु थिए थी त उहो हाणे हिकु पेज ते न रहियूं आहिनि जंहिंजो मतिलबु इहो आहे त इलेक्शन कमीशन पंहिंजे लेखे में सोचे पई हुकूमत पंहिंजे लेखे में सोचे पई ऐं सगारियूं कुवतूं पंहिंजे लेखे में जेका असां मुमकिन आहे त का ॿी स्ट्रेटेजी या को ॿियो जेको आहे सो लाइ अमल ठाहे रहियूं हुजनि जंहिंमें जेका असां अपोज़िशन सां ॻाल्हियुनि खां वेंदे उन्हनि खे ज़मानतूं ॾियण ताईं ऐं ज़मानतुनि ॾियण खां वेंदे इस्तीफ़ा वठण ताईं वारा ॿिया मामला शामिल हूंदा बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि इहा वज़ाहत सां चई सघिजे थी वज़ाहत सां बिल्कुलु बार बार चई सघिजे थी त जेको हिकु पेज वारो सवालु हूंदो जेकॾहिं हिकु पेज ते हुजनि सभई कुवतूं त इहा साॻी इलेक्शन कमीशन पंहिंजे जेका असां मौक़िफ़ तब्दील बि करे सघे थी मौक़िफ़ तां हटी बि सघे थी इहा साॻी हुकूमत ॿी का जेका असां कलाबाज़ी बि खाए सघे थी हितां यू टर्न बि वठी सघे थी सो मुंहिंजो चवण जो सिर्फ़ु इहो आहे त हिन पस मंज़र खे हिन बयान खे इन पस मंज़र में ॾिसण जे बजाए उन पस मंज़र में ॾिसणु खपे त छा हिन वक़्तु उहो हिकु पेज फाटी रहियो आहे छा हिन वक़्तु सगारियूं कुवतूं जिन जे लाइ खान साहब इहो चवंदो रहियो आहे त असां मूंसां गॾु आहिनि मुंहिंजो पोयां बीठल आहिनि उहे उन सां गॾु बीठल आहिनि या न बीठल आहिनि ऐं इहो सवाल ई मां सम्झां थी त पाकिस्तान जी जेका मुस्तक़बिल जी सियासत आहे उन में अहम रोल अदा कंदो आइनी बहरान जे हवाले सां इहो ॾिसिजे त आइनी बहरान पाकिस्तान जे अंदरि उन्हनि सां जेका असां पूरे पइजी वञण वारो जेका सुप्रीम कोर्ट आहे सुप्रीम कोर्ट वटि हमेशह जेका असां लॉ ऑफ नेसेसिटी वारो जेका असां नज़रिया ज़रूरत मौजूदु हूंदी आहे ऐं जॾहिं बि चाहिनि त उहो नज़रिया ज़रूरत खे ठोके ऐं पंहिंजा जेके आहिनि से हथ ठोकिया फ़ैसिला ॾेई सघनि था वठी सघनि था त तंहिंजे करे मां ईअं अञा बि नथी सम्झां पई त इन जी जेका असां का आइनी बहरान वारी का कैफ़ियत पैदा थींदी आइनी बहरान वारी कैफ़ियत जो बि दारोमदार सिर्फ़ ऐं सिर्फ़ु अपोज़िशन ते आहे अपोज़िशन केतिरे हद ताईं वञी सघे थी ऐं जेको PDM जे हवाले सां वञी वई आहे त उहो यकीनन जेको आहे सो लॻे थो त उहो जेको मामिलो जेको रोडनि ते थींदो उहो जेको मामिलो जेको मज़ाहिमत में थींदो उहो जेको मामिलो जेको सियासी तौर ते थींदो उहो मामिलो हिन वक़्तु सभिनी धुरियुनि लाइ वधीक अहम आहे त इहा जेका PDM ॿाहिरि आई आहे इहा PDM खे कहिड़े तरीक़े सां नसीर साहब अवां ॿुधाइजो त ही जेका सिचुएशन हुई छा हाणे क्लियर थी चुकी आहे हाणे को आइनी मुंझारो न थींदो छाकाणि त हुकूमत जो चवणो त असां पहिरियां चूंडूं कराईंदासीं सेनेट जूं ऐं हाणे ECP वाज़े तौर ते चयो आहे त असां पहिरियूं इलेक्शन्स नथा कराए सघूं ऐं जेका बि तारीख़ हूंदी उनजो ऐलान ECP कंदी बोल्ड छा अवां सम्झो था त बोल्ड डिसीशन आहे इहो ECP जो ऐं छा इलेक्शन कमीशन इन बोल्ड डिसीशन खे बरक़रार रखी सघंदी बोल्ड या गैर बोल्ड हुजण जी ॻाल्हि न आहे ही त कॉन्स्टिट्यूशनली इलेक्शन कमीशन जी जुरिस्डिक्शन आहे सही मसइलो हिन हुकूमत सां इहा आहे त उहा हर इदारे जो रोल पाण थी खणी वठे उहा नेब बि पाण थी थिए उन्हनि जे पारां उनजे बिहाफ ते अॻुवाट अॻु कठियूं थी करे फलाणा ॿधबा फलाणा छॾिबा फलाणे खे हीअं थींदो उहा जुडिशरी बि पाण थी बणिजी वञे ऐं उहा ॿियनि मोतबर इदारनि जो किरदारु वज़ूम करे थी वठे ऐं पंहिंजे पारां पेती फ़ैसिला माण्हुनि खे ॿुधाए त फलाणो कावड़ियल आहे फलाणो हीअं करे पिए सघियो हूअं करे पिए सघियो तमामु हिकिड़ो गैर दिमाग़ानी रवश आहे हिन हुकूमत जी हुननि इन ई कोशिशि कई त NLC वार्ड में मर्ज़ीअ जो असां TOR जीअं ठाहे ॾेई छॾियूं असांजी मर्ज़ीअ ते अरिड़हीं तरमीम बि ख़तमु थी वञे बाक़ाइदे हिकिड़ी बादशाहाणे निज़ाम लागू करण जी ख़्वाहिशमंद आहे ख़ान साहब हुनखां सब्र थिए नथो शयूं हुनखां मैनेज थियनि नथियूं पोइ ख़्वाहिशुनि जे बुनियाद ते पंहिंजी जेके ज़हनी जेके हुनजे दिमाग़ में ख़्याल नाज़ुल कनि था उहो चयो छॾे ॿिया हुनजा जेके आइनी मामला हलाईंदड़ जेके हुनखे ॾस ॾियनि था उहे सभ खां वॾा हुनजा दुश्मन आहिनि हुननि हुनखां जस्टिस ईसा जे बारे में ग़लति रेफरेंस ठाहिरायो उन ते ख़्वारी थी हुननि हुनखां पोइ NLC वार्ड जा ग़लति TOR ठाहिराया उन ते ख़्वारी थी हुननि ॿेटनि जे बारे में ग़लति हुनखां ऑर्डिनेंस ठाहिराए सॼी सिंध खे हाणे ख़ान साहब खां कटे छॾियो ही बि उन्हनि जेके शरीफ़ुद्दीन पीरज़ादे आजोका मॉडल आहिनि न
ही उन्हनि जी ज़हनी अख़्तरा आई त पोइ असां आइन में हीअ लचक कढी कोर्ट में वञी पोइ महीनो अॻु चूंडूं कराए वठूं, छो था इहो करणु चाहिनि? ड्रिनल आहे, ॿी का बि ॻाल्हि कान्हे। अॻो चलो घबराना नहीं, हाणे घबराइण न, हाणे डप जो शिकार आहिनि, मूंखे पंहिंजे मेंबर्स ते भरोसो कोन्हे। तो इलेक्शन कमीशन जेको चयो आहे हुन सिर्फ़ु पंहिंजो राइट एक्सरसाइज़ कयो आहे, जेका हुनजी ज्यूरिसडिक्शन आहे उनखे हुन ट्रेसपास कयो हुकूमत। हाणे जे उन तां ट्रेसपास करण खे हू इलेक्शन कमीशन तां हिकिड़ो इंच बि पोइते थी हटे, तॾहिं ॻाल्हि ते रुगो मोहर लॻण बाक़ी आहे त इलेक्शन कमीशन बिल्कुलु आज़ाद इदारो न आहे। हींअर ताईं कई एविडेंस त हाणे त मोहर लॻी वेंदी। सो इन तरह सां इहो हुकूमत लाइ सेटबैक जा हुकूमत खे हिकिड़ो रुगो रिमाइंड करायो वियो आहे त हीउ तव्हांजो कमु न आहे, इहो असांजो कमु आहे, असां कंदासीं ऐं आइन मूजिब कंदासीं। सो मुंहिंजे ख़्याल में त हुकूमत बिल्कुलु डिसओरिएंटेड आहे, डायरेक्शनलेस आहे, परेशान आहे, उनखां सही फ़ैसिला नथा पिया थियनि। सही, अवांजो ख़्यालु आहे त डायरेक्शन लेस आहे हुकूमत। नसीर साहब, अवांजो पॉइंट अची वियो। मुश्ताक साहब, अवां न ईंदासीं, अवां थोरी सिचुएशन वाज़े कयो ऐं इहो ॿुधायो त छा हुकूमत जेका स्ट्रेटजी जोड़ी हुई अपोजिशन खे काउंटर करण जे लाइ, ख़ासि तौर ते लॉन्ग मार्च जे हवाले सां, उन्हनि इहो चयो त असां सेनेट जा इलेक्शन कराईंदासीं ऐं छाकाणि त उन्हनि खे अंदाज़ो आहे त सेनेट में असांजी जेका अक्सरियत आहे उहा थी वेंदी इलेक्शन खां पोइ। हाणे जॾहिं ECP जो इहो डिसीजन अची वियो आहे, ECP जो बयानु अची वियो आहे त असां इन हवाले सां ऐलान कंदासीं 10 फरवरी खां पहिरीं चूंडूं नथियूं थी सघनि, 10 फरवरी खां 11 मार्च ताईं जे विच वारो जेको महीनो आहे उन दौरान असां ई ऐलान कंदासीं। इन बयान खे अवां कीअं था ॾिसो? गॾोगॾु इहो ॿुधाइजो त छा धचको वाक़ई लॻो आहे? योर व्यूज़ ऑन इट। सही, मुश्ताक साहब सां ॿीहर राब्तो कयूं था। इज़हार साहब, अवां ॿुधाइजो, जीअं मूं सुवाल कयो मुश्ताक साहब खां त छा हुकूमत जी स्ट्रेटजी खे नुक़सानु पहुतो आहे, अवांजा व्यूज़ छा आहिनि ऐं हुकूमत हाणे छा कंदी, छाकाणि त ECP जो त वाज़े मौक़िफ़ अची चुको आहे? हुकूमत खे ही हिकिड़ी सम्झो त हिकिड़ी नंढड़ी सतह जी शिकस्त मिली आहे, छाकाणि त हुननि इलेक्शन कमीशन सम्झो त हुननि जे खीसे में आहे ऐं हू पंहिंजी मर्ज़ी सां फ़ैसिलो ॾेई छॾींदा त इलेक्शन महीनो अॻे थींदी। हिननि खे हिन जी तवक़ा न हुई, पर अव्हां खे हाणे ईंदड़ कुझु महीननि में अहिड़ा ॿिया सरप्राइज़िस मिलंदे नज़र ईंदा। मिसाल जे तौर ते ही अदलिया खां वठी नैब खां वठी सिक्योरिटी इदारनि खां वठी इलेक्शन कमीशन सभिनी जे तरफ़ां तर्जुमान बि ही आहिनि, फ़ैसिला बि ही था कनि, ऐलान बि ही था कनि ऐं सोचनि कोन था त हिननि जी हद ई कोन्हे का उहा, ही पराई हद में दाख़िल थियनि था। जॾहिं त इमरान ख़ान जो इलेक्शन खां पहिरीं मौक़िफ़ इहो त हर इदारे खे ख़ुदि मुख़्तियार बणाइणु घुरिजे, ख़ासि तौर ते इलेक्शन कमीशन खे। त इलेक्शन कमीशन ही जेको इशारो ॾिनो आहे इहो मामूली न आहे, छो त हिन में रुगो इहो न चयो अथनि त असां इलेक्शन्स नथा कराए सघूं महीनो अॻु में, 1.5 महीनो अॻु में, पर इलेक्शन कमीशन जे हिन सॼे बयान में जेको अहम ॻाल्हि आहे उहा इहा आहे त हुन चयो आहे त इहो असांजो अख़्तियार आहे फ़ैसिलो करणु। ॿियनि लफ़्ज़नि में हुन शटअप कॉल ॾिनी आहे हुकूमत जे ऐं हुनजे वज़ीरनि खे त बाबा तव्हांजो कहिड़ो कमु आहे हिन मामले में टंग हणाइण जो। इलेक्शन कमीशन जे लाइ बि हिकिड़ो सुवालु आहे, हीउ बयानु त हुननि ॾेई छॾियो आहे, पर इलेक्शन कमीशन खे जेकॾहिं पाण खे अणधुरियो साबित करिणो आहे त पोइ जेको तहरीक इंसाफ़ जो फॉरेन फंडिंग केस आहे उन ते उहा घबराई कनि त पोइ असीं मञींदासीं त इलेक्शन कमीशन वाक़ई अणधुरी आहे, भली उहो पीपुल्स पार्टी जी फॉरेन फंडिंग ते बि हुजे ऐं नवाज़ लीग ते बि हुजे, पर हुकूमत ते ख़ासि तौर ते जेको केस आहे तहरीक इंसाफ़ जो उनखे खोलीनि, चवनि था त उन में वॾा मामला आहिनि ऐं वॾियूं शयूं आहिनि। अहिड़े ई तरीक़े सां ईंदड़ वक़्त में अव्हां ॾिसंदो त शो ऑफ हैंड वारो जेको मामिलो हिननि कयो आहे उहो कॉन्स्टिट्यूशनल मैटर आहे ऐं उहो पार्लियामेंट खां सवाइ नथो थी सघे। उन जे लाइ वरी हुननि चयो आहे त असीं अदालत खे चवंदासीं, जॾहिं त मामिलो पार्लियामेंट जो आहे, लेजिस्लेशन पार्लियामेंट मां थींदी तॾहिं इहा शइ मुमकिन थी सघंदी। ऐं अव्हां ॾिसंदो त ईंदड़ वक़्त में अहिड़े क़िस्म जूं ही जेके ॻाल्हियूं उबेराई मां कनि था ऐं कंफ्यूजन में कनि था, इन्हनि में हिननि खे वारे वारे सां शिकस्त मिलंदी वेंदी। ऐं बिल्कुलु सही आहे त हिननि जे पंहिंजे सिफ़ुनि में बि मसइला आहिनि। अव्हां खे यादि रखणु घुरिजे त पोएं भेरे बि जॾहिं सेनेट जूं इलेक्शनूं थियूं हुयूं त ॿिनि पार्टियुनि जे अंदरि इहो भौचाल थियो हुयो ऐं माण्हू हेॾां खां होॾे थिया हुआ। उन्हनि में हिकिड़ी पार्टी तहरीक इंसाफ़ हुई जंहिं इमरान ख़ान 10 पंहिंजा असेंबली जा मेंबर बि कढी छॾिया हुआ इन ई साॼे मामले ते। त इहे सभु ॻाल्हियूं अहमियत रखनि थियूं। आउं सम्झां थो त हीउ नातजुर्बेकारी जो नतीजो आहे, ॿियो को बि सबबु न आहे हिन में। बिल्कुलु जेको हिननि जो तजुर्बा आहिनि ऐं हिकिड़ो वक़्तु ईंदो त जेके हिननि जा जेन्युइन हिमायती हूंदा
उहे बि चवंदा त हाणे बाबा हाणे असां ठीक तौबा है कई एजाज साहब अवां जो तव्हांखे व्यूज़ ॾिनोसीं। अची विया शबीर साहब अवां ॿुधाइजो त जीअं अॼु ECP तरफ़ां इहो चयो वियो आहे त इलेक्शन कराइण ECP जो अख़्तियार आहे पहिरियां चूंडूं नथियूं थी सघनि उन्हनि तरफ़ां इहो चयो वियो आहे त मुनासिब वक़्त ते असां चूंडनि जो ऐलान कंदासीं छा हुकूमत जी सोच खे नुक़सानु पहुतो आहे जेकॾहिं हुकूमत तरफ़ां इहो चयो वियो त छा उन्हनि ईअं ई सोचे सम्झे बग़ैर सोचे सम्झे उन्हनि इहो चई छॾियो त असां सेनेट जा जेके इलेक्शन्स आहिनि उहे पहिरियां कराईंदासीं इहो अॻु में हिते प्रोग्राम थियो आहे सॼी संगत जेका वेठी आहे उन्हनि जी इहा ई राय हुई त जॾहिं इलेक्शन कमीशन जो मौक़ुफ़ ईंदो त हिन हुकूमत खे ॾाढो जेको फिकाई थींदी ऐं हिन हुकूमत में जेका क़यादत आहे उहा सियासी ज़हनी नाबलूहियत जो शिकार आहे ऐं टोटली इमेच्योर आहिनि उन्हनि खे का ख़बर कान्हे का त इदारा जेके आहिनि से कहिड़ा इंडिपेंडेंट आहिनि ऐं उहे इदारा पंहिंजे मर्ज़ीअ सां कमु था कनि ऐं आइन जे ज़रूरत मुताबिक़ ऐं आइन में ॾसियल राह जे मुताबिक़ उहे हलनि था पिया उहे हिननि जे डिक्टेशन ते या हिननि जे ख़्वाहिशनि जा पाबंद न आहिनि उहा हिननि खे इहा ख़बर ई कान्हे का बिल्कुलु मुकमिल तौर ते नासमझ क़िस्म जी क़यादत जेका आहे उहा अची वई आहे हिन मुल्क जी इहा बदकिस्मती आहे जो अहिड़ी क़यादत जे हिन मुल्क खे हवाले कयो वियो आहे सो बेसिक शइ इहा आहे त इलेक्शन कमीशन ज़ाहिर आहे त जेको आइन जे अंदरि जेके पैरामीटर्स मुक़ररु आहिनि जेके लिमिट्स मुक़ररु आहिनि जेके हदूं ॾसियल आहिनि उन्हनि खे कीअं थी ओरांगे सघे ऐं उहा कीअं उन्हनि शयुनि खे ओरांगड़ ॾींदी ऐं इहो त ख़ुदि सिधो सो जेका आहे सा वॾे में वॾी हिकिड़ी हिट हुई इलेक्शन कमीशन जे मथां त हिकिड़ो इदारो मौजूदु आहे जंहिंजी ज़िम्मेवारी आहे इलेक्शन कराइण ऐं उनखे वरी हुकूमत डिक्टेशन ॾे जॾहिं सभिनी धुरियुनि जो इहो चवंदो आहे इलेक्शन कमिश्नर जेको आहे उहो सभिनी धुरियुनि जे राय सां जेको आहे सो उहो मुंतख़िब कयो वेंदो आहे ऐं उनखे कोई गवर्नमेंट अपॉइंट कान कंदी आहे उहो आइनी इदारो आहे ऐं आइनी ज़रूरतनि जे मुताबिक़ उनखे हलणो आहे त उहो कीअं थो हली सघे हुकूमत जे डिक्टेशन ते या हुकूमतनि जे ख़्वाहिशुनि ते हिन हुकूमत खे जेकॾहिं हुजे कोई सम्झाइण वारो या हिन में थोरी बि जेका असां ज़मीर हुजे त हिननि खे अहिड़ियुनि शयुनि ते त बिल्कुलु या त इस्तीफ़ा ॾेई हलियो वञणु खपे सम्झो न या पाण ई जेका चवणु खपे भाई हाणे इलेक्शन कमीशन खे सॼे मुल्क जी इलेक्शन कराइणु खपे हीउ मुल्क असां खां कोन थो हले पियो पर इहा इन्हनि में एतिरी इख़लाक़ी जुरियत इख़लाक़ी हिमत आहे ई कान का हे सदाई इन क़िस्म जूं हरकतूं करे ऐं सॼी दुनिया जेके आहिनि से उहे खिलाईंदी थी रहनि पिया ऐं उहे सॼे माण्हू हिननि जे मथां खिलनि था पिया उसे पासे जा माण्हू हिननि जे मथां खुलनि था पिया त पाकिस्तान जे अंदरि कहिड़ी क़यादत जे हथनि में जेका आहे मुल्क जूं वागूं ॾिनियूं वियूं आहिनि बेसिक शइ जेका आहे सा उहा इहा आहे जी सही ठीक है शबीर साहब लाइन ते मौजूद रहिजो मुश्ताक साहब अवां ना ईंदासीं अवां इहो ॿुधाइजो त जेको इलेक्शन कमीशन जो हाणे बयानु आयो आहे ताज़ो उन्हनि जो इहो चवणु आहे त उन्हनि जो ई अख़्तियार आहे चूंडनि जे हवाले सां ऐलान करणु त छा हुकूमत हाणे बैकफुट ते वेंदी हुकूमत बैकफुट ते वञी चुकी आहे इन बयान खां पोइ अमेरिकन इलेक्शन थी ट्रम्प वॾी बकवास पियो करे बयान पियो ॾे ऐं मां सुप्रीम कोर्ट में वेंदुमि पर उन्हनि जा ई रिपब्लिकन गवर्नर जे इलेक्शन करायूं उन्हनि खे सर्टिफिकेट ॾिनी त ट्रम्प जे मुंहं में मोचड़ो हयो त बाबा तूं इहे गैर आइनी थो कमु करे हीअ ग़लति ॻाल्हि आहे असांखे कॉन्स्टिट्यूशन ऑफ द अमेरिका जो थिए थो हिते बि इहो आहे जीअं पंहिंजे शबीर साहिबु चयो त पाकिस्तान जॾहिं आइन माना त असां सभु अंडर कॉन्ट्रेक्ट आहियूं तव्हां असां मीडिया आम माण्हू आम शहरी गवर्नमेंट यूनिवर्सिटी इहे सभु अंडर कॉन्ट्रेक्ट आहियूं अंडर कॉन्ट्रेक्ट माना सुप्रीम जेको कॉन्ट्रेक्ट आहे उहो आहे कॉन्स्टिट्यूशन जॾहिं कॉन्स्टिट्यूशन में लिखियलु आहे 11 मार्च खां 1 महीनो अॻु बि करे सघे थी पर उहो डिपेंड करे थो त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान तंहिंजे करे न हुकूमत जो ते ज़ोर थो हले न अपोजिशन जो ज़ोर थो हले न कंहिं ॿियनि जो ज़ोर थो हले हीअ जेका जे पहिरें बि पंहिंजे प्रोग्रामनि में चयो त हीअ जेको इमरान ख़ान आहे जंहिं नमूने सां ॿिटनि जे हवाले सां ऑर्डिनेंस कयो जंहिं नमूने सां सिंध में जेको गैस जो 50% शेयर आहे सिंध जो उहो नथा ॾियनि त ऐं माना ईअं सम्झो त इमरान ख़ान जे जनरल विया चयो त 7 सफ़नि जो पेज इहो दस्तावेज़ आहे ऐं उनखे मां फिटी करे सघां थो ऐं त हिन इमरान उहो आइन पढ़ियो ई न आहे ऐं जेके बि हिननि जा वास्तेदार माण्हू आहिनि उहे बि चवंदा छाजो इहो आइन तंहिंजे करे ही जेका बि हुकूमत आहे गैर आइनी आहे
बिल्कुलु आइन ते नथी हले ऐं जॾहिं जेकॾहिं कंहिं बि हुकूमत आइन जो एतिराम न करे त पोइ टोटली सोशल कॉन्ट्रैक्ट जेको न स्टेट जो उहो ख़तम थो थी वञे। तंहिंजे करे ईअं आहे त हिननि खे बिल्कुलु अनलेस जेकॾहिं सुप्रीम कोर्ट डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटीअ जे तहत हिन जी मदद नथी करे, अदरवाइज़ इमरान खान जे इन्हनि बयाननि या वज़ीरनि जे बयाननि त असां फेब्रुअरी में इहो करे सघूं था जो इलेक्शन उहो बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे। ठीकु मुश्ताक साहब अवांजो पॉइंट अची वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो नाज़रीन इहो चवणु आहे त डायलॉग जो वक़्तु जेको आहे उहो गुज़री चुको आहे। वज़ीर आज़म खां इस्तीफ़ा असां खसे वठंदासीं, लॉन्ग मार्च वारो जेको कार्ड आहे इहो सोचे सम्झी खेॾंदासीं। त जा निगार असां सां गॾु आहिनि उन्हनि खां इहो ई सवाल कंदासीं, छा बिलावल भुट्टो ज़रदारी यानी PTM वारा जेके आहिनि छा उन्हनि जी अञा जेका लॉन्ग मार्च खे वठी जेका स्टेट जी आहे छा उहा क्लियर न आहे जो उहे चवनि पिया त असां लॉन्ग मार्च वारो जेको कार्ड आहे उहा असां सोचे सम्झे खणंदासीं। उन्हनि डेडलाइन बि ॾिनी आहे 31 जनवरी ताईं हुकूमत जेका आहे उहा हटी वञे, उन खां पोइ असां ॿी सूरत में 1 फरवरी ते ऐलान कंदासीं लॉन्ग मार्च जे हवाले सां। अमर सिंधू साहिब अवां ॿुधाइजो त छा PTM वारा अञा ताईं क्लियर न आहिनि लॉन्ग मार्च जे हवाले सां? PTM पंहिंजे अंदर में जेका असां बिल्कुलु क्लियर आहे। हा अलबत्ता जेका असां इस्तीफ़ाउनि जे मामले ते कुझु थी सघे थो त उन्हनि जा इख़्तिलाफ़ पंहिंजो पाण में हुजनि ऐं उन मामले में बि मां नथी सम्झां त कोई को वॾो मुंझारो आहे। टाइमिंग जी अलबत्ता ॻाल्हि थी सघे थी ऐं टाइमिंग जे लाइ इहो आहे त उनखे मां ईअं नथी सम्झां त उहो सिर्फ़ु उन्हनि जे अंदरूनी वेड़ जी वजह सां या अंदरूनी माना इख़्तिलाफ़ या अंदरूनी जेका असां कंहिं स्ट्रेटेजी ते पहुचण जो सबबु हूंदो। अलबत्ता उन्हनि जो जेको आहे सो जेका असां तारीख़ न ॾियणु ऐं ख़ासि तौर ते हुन जी तारीख़ न ॾियणु, इस्तीफ़ाउनि जी तारीख़ न ॾियणु ऐं पंहिंजी जेका असां हिकमत अमली जेका असां हुनजे साम्हूं ज़ाहिर न करणु, उन जो वॾो सबबु इहो आहे त जेको महसूसु थिए थो त सगारी कुवतूं जेके जिन सां ई ॻाल्हाइणु चाहिनि था, जिन खां ज़मानत वठणु चाहिनि था ऐं जिन सां जेका असां उमेद आहे त जेका असां लॉन्ग मार्च खां अॻु में जेका असां का शइ थी वञे उहा बहरहाल कंहिं न कंहिं मरहले ते ज़रूरु जेका असां हूंदी ऐं जंहिंजे करे ई उनखे टाइम ॾियणु चाहींदा हूंदा त जीअं तव्हांखे यादि हूंदो त चीफ जस्टिस जी बहाली जे टाइम ते अञा हिकिड़ो मार्च निकितो मस हुयो त मॉडल टाउन ताईं ऐलान थी वियो हुयो। अहिड़े ई क़िस्म जी सिचुएशन मुमकिन आहे त जेका असां किथे न किथे जेका पसे पर्दा ऐं बिहाइंड द सीन जेका असां बैकडोर पॉलिसीज़ में उहा हलंदड़ हुजे, किथे न किथे हलंदड़ ज़रूरु हूंदी। जेका जेका सूरत हाल साम्हूं अची पई ऐं जीअं जेका असां पाण पहिरियों जेका असां हुन सवाल जे जवाब में चयो त उहो 1 पेज वारो जेको आहे उहो धुंधलो थो थींदो वञे पियो ऐं उहा जेका नैरेटिव आहे उहा हाणे घणी हले कोन पई। जेके मुश्किलातूं हुकूमत लाइ अचनि पियूं या ख़ासि तौर ते जेको लाहौर वारो जलसो रोके न सघिया, मां नथी पई सम्झां त जेके आहिनि सगारियूं कुवतूं इस्लामाबाद जी लॉन्ग मार्च खे थियण ॾींदियूं जंहिं ताईं माना लॻे थो, छाकाणि त जेकॾहिं हिकु दफ़ो अपोज़िशन हली वई ऐं उते पहुची वई त पोइ अपोज़िशन वटि इहा तमामु घणी गुंजाइश हूंदी त उहा बार्गेनिंग में पंहिंजो पलड़ो जेको आहे सो भारी रखे। हा अलबत्ता हींअर जेके ॻाल्हियूं थींदियूं हूंदियूं उन ॻाल्हियुनि में जेका असां ॾे वठि जे उन मामले में मुमकिन आहे त जेका असां कंहिं ॻाल्हि ते जेका असां राज़ी नामो थी वञे, पर मां इहो सम्झां थी त इन सॼे जो तालुक जेको आहे सो उन्हनि ॻाल्हियुनि ते डिपेंड करे थो। उन्हनि ॻाल्हियुनि जे करे ई जेके आहिनि ही जेका असां लेट थी रही हूंदी, छाकाणि त उन्हनि खे किथां न किथां बैकडोर सिग्नल्स हूंदा, किथां न किथां उन्हनि खे आसरा हूंदा, किथां न किथां उन्हनि जी शइ हूंदी। ठीकु आहे, ठीकु। अमर साहिब अवां जा व्यूज़ असां ताईं पहुची विया। मुश्ताक साहब अवां ॿुधाइजो जेको बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयानु आहे लॉन्ग मार्च जे हवाले सां, उन्हनि जो चवणु आहे त लॉन्ग मार्च वारो जेको कार्ड आहे इहो असां सोचे सम्झी खेॾंदासीं। गॾोगॾु इन खां पहिरीं उनजो इहो चवणु हूंदो हो त इस्तीफ़ा वारो जेको ऑप्शन आहे इहो हिकु आइटम बम आहे, इनखे बि असां सोचे सम्झी इस्तेमालु कंदासीं। गॾोगॾु इहो ॿुधाइजो त जीअं छा जी PTM वारा आहिनि छा क्लियर न आहिनि पंहिंजी तहरीक जे हवाले सां, लॉन्ग मार्च जे हवाले सां, इस्तीफ़ाउनि जे हवाले सां, छाकाणि त इहे ख़बरूं साम्हूं अची रहियूं 13 डिसंबर जे जलसे खां पहिरीं त 13 डिसंबर ते को वॾो ऐलान थियण वारो आहे। ॾिसो PDA में पंहिंजो ब्रॉड गाइडलाइंस असां सभिनी जे अॻियां ज़ाहिर कयूं आहिनि त पहिरीं जनवरी 31 जनवरी खां पहिरियां ई हीअ हुकूमत इस्तीफ़ा ॾेई हली वञे। जे न
त असां पोइ लॉन्ग मार्च कंदासीं ऐं लॉन्ग मार्च सां गॾोगॾु जेको सेनेट जे या सूबाई या क़ौमी असेंबलीअ ते सीटुनि तां इस्तीफ़ा ॾियणु उहो उन्हनि जो पैकेज आहे ऐं ज़ाहिर आहे उन्हनि वटि PDM जे हर पार्टी वटि हिकिड़ा कॉन्स्टिट्यूशन लॉयर्स उहे उन्हनि खे इनपुट था ॾियनि सजेशन था ॾियनि उन्हनि जी रोशनीअ में बिलावल भुट्टो ज़रदारी जो बि साॻियो बयानु आहे मरियम नवाज़ जो बि साॻियो बयानु आहे मौलाना फज़ल रहमान जो बि साॻियो बयानु आहे उन्हनि उहो क्लियर कट चई छॾियो आहे त बाबा असां हिननि खे मोहलत था ॾियूं हिन खे हिननि खे जेके पोयां बैकिंग वारा माण्हू आहिनि त 31 जनवरी ताईं ही इलेक्शन ही इस्तीफ़ा ॾेई हली वञे जेका बि नई हुकूमत कहिड़ी बि सूरत में ईंदी उन सां ॻाल्हियूं करे अल्टीमेटली जेको नवाज़ शरीफ़ जो नैरेटिव आहे त फ्री ऐं फेयर इलेक्शन कयो क्लीन स्लेट कयो अदरवाइज़ बाक़ी जेके ॿिया जेके तरीक़ा आहिनि उहे असांखे क़बूल न आहे इंक्लूडिंग सेनेट जूं इलेक्शन तंहिंजे करे असांखे सम्झणु घुरिजे त बिलावल भुट्टो ज़रदारीअ हिकिड़े संजीदगीअ सां इहो बयानु ॾिनो आहे ऐं दे आर वेरी क्लियर पोइ मौलाना फज़ल रहमान हुजे बिलावल भुट्टो ज़रदारी हुजे मरम नवाज़ हुजे इहो मेंगल साहब हुजे या अचकज़ई हुजे या ॿिया दोस्त आहिनि उहे सभु हिकु ई लाइन था आहिनि उन्हनि जूं 3 आहिनि कंडीशन्स त बाबा 31 जनवरी ताईं ही इस्तीफ़ा ॾेई हली वञे जे न त पोइ असां कंदासीं ही पंहिंजो लॉन्ग मार्च उन खां पोइ जेको इलेक्शन जेको ऑप्शन आहे इहो जेको इस्तीफ़ाउनि जो उहो उन्हनि जो पैकेज हूंदो तंहिंजे करे बिल्कुलु ई जेको ठीकु आहे अव्हांखे लॻे थो PDM वारा जेके आहिनि उहे क्लियर आहिनि ऐं उहे सोचे सम्झी अॻिते वधी रहिया आहिनि इनाम साहब अव्हां ॿुधाइजो जेको बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयानु आयो आहे त डायलॉग हाणे नथा थी सघनि ऐं लॉन्ग मार्च जे हवाले सां असां सोचे सम्झी फ़ैसिलो कंदासीं उनजो इहो चवणु आहे त वज़ीर आज़म खां इस्तीफ़ा असां खसे वठंदासीं हू पुरुमीद में नज़र अचनि पिया त वज़ीर आज़म खां असां इस्तीफ़ा वठंदासीं ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त डायलॉग जो वक़्तु जेको आहे उहो गुज़री चुको आहे ऐं छा वाक़ई ईअं आहे डायलॉग हाणे न थी सघंदा ऐं लॉन्ग मार्च जे हवाले सां उहे क्लियर छो न आहिनि अव्हांजा व्यूज़ डायलॉग्स बाक़ायदे संजीदह तरीक़े सां बैकडोर में हलन पिया ऐं डायलॉग कंदड़ जेका धुर आहे उन्हनि जी हथलनि खां कोशिशि आहे कंहिं न कंहिं PDM अची वञे जंहिंमें धरनो ऐं इस्तीफ़ाउनि वारो मामिलो टरी वञे ॿिए तरफ़ डायलॉग कंदड़ धुर इहा बि कोशिशि करे रही आहे त PDM जे अंदरि कंहिं न कंहिं तरह सां को ॾिफेड़ विझे का बदएतमादी पैदा कजे जंहिंजे नतीजे में हुननि खे बैकफुट ते वञिणो पए हिकिड़े तरफ़ डायलॉग कंदड़ इहे ॻाल्हियूं करे रहिया आहिनि उनजी कोशिशि इहा आहे त इन तरह सां थिए ॿिए तरफ़ PDM जेको आहे उहा पंहिंजो पाण खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां प्ले करे रही आहे जंहिंमें नवाज़ शरीफ़ जो अलॻि बयानियो आहे त मौलाना फज़ल रहमान जो अलॻि आहे ऐं बिलावल जो वरी जेको आहे सो हींअर नई जेका हिन ॻाल्हि रखी आहे उहा ॿी आहे त मूंखे ईअं थो लॻे त ऐन मुमकिन आहे त किथे का धुर या कोशिशि करे रही आहे त का न का अश्योरेंस ॾेई धरणे वारे मामले खे टारियो वञे ऐं हींअर पाकिस्तान जे इकोनॉमी जे हिसाब सां ऐं सभिनी ॿाहिरियनि मामलनि जे हिसाब सां इहा उन्हनि जी ज़रूरत आहे त मुल्क कंहिं बि अहिड़ी हालत में न वञे जंहिंमें किथे जेको आहे सो को वॾो नुक़सान थी पए तंहिंजे करे हिकिड़ी इहा कोशिशि थिए थी इन बयान खे आऊं इन नज़र सां ॾिसां थो त उहो डायलॉग कंदड़ जेके आहिनि उन्हनि जे ई तरफ़ां इहा सम्झो त हिकिड़ी लाइन आहे त धरणे तरफ़ न वधिजे रही ॻाल्हि इमरान खान जे इस्तीफ़ा जी त आऊं सम्झां थो इहो मुमकिन ई कोन्हे त इमरान खान का इस्तीफ़ा ॾिए कहिड़ी बि हालत पैदा थी पए सॼो मुल्क बंदि थी वञे धरनो न लॻे खणी असेंबली मां ई सभु ॿाहिरि अची वञनि पर उहो इस्तीफ़ा न ॾींदो छाकाणि त पाकिस्तान में अहिड़ी का रवायत आहे ई कोन जो एॾा के हुन में इख़लाक़ी तौर ते पाण खे पाबंद सम्झंदा हुजनि जो एॾे एहतिजाज खां पोइ सघे सिर्फ़ु इहो मुमकिन आहे त या कोर्ट जे ज़रिए या इलेक्शन कमीशन जे ज़रिए को अहिड़ो फ़ैसिलो अची वञे जंहिंमें इमरान खान खे हटणो पए या पोइ हिते घर वञिणो पए न त ॿियो को तरीक़ो कोन्हे ठीकु आहे इनाम साहब अव्हांजा व्यूज़ अची विया नसीर साहब अव्हां छा था सम्झो बिलावल भुट्टो ज़रदारी जे इन बयान खे त लॉन्ग मार्च वारो जेको ऑप्शन आहे उहा असां सोचे सम्झी इस्तेमालु कंदासीं उनजो इहो चवणु आहे त डायलॉग जो वक़्तु हाणे न आहे छा वाक़ई आहे डायलॉग जो वक़्तु न आहे ऐं इहो ॿुधाइजो त छा PDM क्लियर आहे लॉन्ग मार्च जे हवाले सां मुंहिंजो ख़्यालु आहे त जॾहिं चवनि था त सोचे सम्झी इहो कार्ड खेॾंदासीं उनजो लाज़मी मतिलबु इहो आहे त अपोज़िशन सम्झे थी त इहो हिकिड़ो बिल्कुलु फाइनल शोडाउन हूंदो समूरा मुज़ाहिरा धरना बयान जेको कुझु कयो उन खां पोइ जेको आख़िरी फ़ैसिलाइतो स्टेप आहे उहो आहे ई लॉन्ग मार्च उन खां पोइ त कुझु रहे नथो जेकॾहिं 50,000 या लख माण्हू खणी इस्लामाबाद जी तरफ़ लॉन्ग मार्च कनि था मुख़ालिफ़ दौर वारा
त हुननि खे सम्झणो पवंदो त इहो डू आर डाई वारो स्टेप आहे। उतां वञी पोइ वरी मोटी अची पंहिंजी कॉन्स्टिट्यूएंसीज़ में इहो ॿुधाइण त असां ईंदड़ इलेक्शन ताईं इंतज़ारु कंदासीं, इहो ऑप्शन हुन वटि न रहंदो। पॉलिटिकली माण्हुनि जा सेंटीमेंट एॾा अॻियां खणी वञी चुका आहिनि, एतिरियूं एक्सपेक्टेशन पंहिंजे कॉन्स्टिट्यूएंसी जी वधाए चुका आहिनि जो हाणे हुननि खे इन फ़ैसिले खे बि सोचे सम्झी ई करिणो आहे। ऐं डेफिनेटली इन स्टेज ते जॾहिं हुननि चयो आहे त असांजा दरवाज़ा बंदि आहिनि, डायलॉग न थींदो, त इहो इमरान ख़ान लाइ न पर उन्हनि धुरनि लाइ इहो पैगाम आहे जेके चाहिनि था त को वॾो टर्मोइल न थिए। सो जेकॾहिं उन्हनि का विच ते हाणे इंटरवेंशन कई बि त उन जे पुठियां बि कोई क्रिटिकल डिसीशन्स हूंदा। आसरनि ते मूंखे नथो लॻे त हाणे लॉन्ग मार्च रुकजे या मुखालिफ़ धुर पोइते हटे। सो इहो क्रिटिकल फेज़ आहे, तंहिंजे करे उहो सोचे सम्झी करण वारी जेका ॻाल्हि कनि था उहो पॉलिटिकल सेंस में मूंखे लॻे थी कई थी वञे। ठीकु, इज़र साहब अव्हां कीअं था सम्झो बिलावल ज़रदारी जे इन बयान खे? ऐं बिलावल साहब जे बयान ते तबसरे खां अॻु में जीअं इनाम साहब चयो त इमरान ख़ान इस्तीफ़ा न ॾींदो, पर आउं इनाम साहब खे हिकिड़ो तारीख़ जो हवालो ॾियां थो त इमरान ख़ान इस्तीफ़ा बराबरि पाण त कोन ॾींदो, पर ईअं बि थी सघे थो जीअं इस्कंदर मिर्ज़ा खां इस्तीफ़ा वरिती हुई अयूब ख़ान, त हिन खां बि कोई ईअं अची इस्तीफ़ा वठण वारा वठी सघनि था। सो हिकिड़ी ॻाल्हि थी आहे। ऐं हीउ जेको बिलावल साहब जो बयानु आहे ॾाढो ट्रिकी बयानु आहे, इनखे तव्हां सिंपल न सम्झो। बिलावल साहब हिकिड़ी तरफ़ चवे थो त ॻाल्हियूं न थींदियूं, ऐं इन में थोरो कंट्राडिक्ट थो कयां ॿियनि दोस्तनि सां त हीउ असल में इमरान ख़ान सां ॻाल्हियूं न करण जी ॻाल्हि थो करे, माना ॿियनि जे लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि। छो त नवाज़ शरीफ़ जो जेको मुतालबो आहे वाज़े मुतालबो आहे -3, बिलावल चए थो -1, चए थो इमरान ख़ान इस्तीफ़ा ॾींदो त पोइ सभु कुझु ओके आहे। ऐं इन में वॾो फ़र्क़ु आहे। ऐं इन जो इहो बि मतिलबु आहे त इमरान ख़ान हलियो वञे, पोइ भली हुनजी जाइ ते शाह महमूद कुरैशी हुननि जी पार्टीअ मां अची वञे त उन सां ॻाल्हाए वठंदासीं। त पीपल्स पार्टी जो इन में सम हाउ स्पेस हू क्रिएट कनि था ऐं सियासत में करणु खपे, का ख़राबु ॻाल्हि न आहे इहा। सफ़ा एक्सट्रीम पोज़ीशन ते तव्हां वेंदो त नो वे ऑफ रिटर्न थींदो। सो आउं सम्झां थो त बिलावल साहब गुंजाइश रखे थो, ऐं हीअ जेको टाइम ते कार्ड खेॾण वारी ॻाल्हि करे थो, इन में बि गुंजाइश थो ॾिए त बाबा ठीकु आहे, जेकॾहिं अव्हां असांजूं कुझु ॻाल्हियूं मञे वठो त पोइ असीं इहो कार्ड न खेॾंदासीं, इन जो इहो बि मतिलबु निकिरे थो। ठीकु शबीर शेर साहब, अव्हां कीअं था सम्झो बिलावल भुट्टो ज़रदारी जे इन बयान खे त लॉन्ग मार्च जे हवाले सां असां सोचे सम्झी फ़ैसिलो कंदासीं? हीउ सिधो सो असांजा जेके सियासतदान आहिनि उहे बि सियासी इमेच्योरिटी जो शिकार आहिनि, उहे बि कोई सियासी बलूगत वारियूं ॻाल्हियूं कोन था कनि पिया। हीअ जेके ॻाल्हियूं थो करे पियो सिधो सो जीअं अॻे सियासतदान जेके PNA वारा हुआ इशारो ॾींदा अमेरिका खे त सिर्फ़ु अमेरिका सां ॻाल्हियूं थींदियूं ऐं अमेरिका खे जेको वणंदो सो हिते कंदा ऐं असांखे बसि उन ते भरवसो आहे ऐं अमेरिका हाणे हिननि सां ॻाल्हाइणु छॾे ॾिनो आहे ऐं हीअ करे छॾियो आहे। हीअ बि उन ई लहजे में था ॻाल्हाइनि पिया। बेसिक शइ इहा आहे त भई पहिरीं ॻाल्हि त छा PDM जो इहो फ़ैसिलो आहे जेको कुझु बिलावल ॻाल्हाए थो पियो, या सिर्फ़ु हिननि खे कार्ड खेॾण था अचनि पिया? ही कार्ड खेॾण था चाहिनि, ही पॉलिटिक्स करणु कोन था चाहिनि, ही काई हक़ीक़ी जमहूरियत जी बहाली जे लाइ स्ट्रगल करणु कोन था चाहिनि। हे वेठा था ट्रम्प कार्ड जेके उहे ठाहे ऐं उहे उछलाइण जूं कोशिशूं कनि। सिधी सी जेको ॻाल्हि आहे त भई तव्हांखे जेकॾहिं जदोजहद करणी आहे त उन ॻाल्हि खे तव्हां वठो त जेसीं ताईं हिनखे इस्तीफ़ा नथा ॾियनि पिया तेसीं ताईं ज़ाहिर आहे असां पंहिंजी जदोजहद जारी रखंदासीं, असां लॉन्ग मार्च खे बि जारी रखंदासीं। कंडीशनल हे छो था ठाहिनि? हिननि खां कंडीशन केरु थो वठे पियो? हिन महिल त हिननि खां कंडीशन कंहिं पुछी त कान्हे का, न का हिननि खे कंहिं एजेंडा मोकिली आहे त बाबा तव्हांजी एजेंडा छा आहे, तव्हां कहिड़नि शर्तनि ते ॻाल्हियूं करणु था चाहियो? हिन वटि का एजेंडा बि कान्हे, हे पंहिंजे तरफ़ां था दबरींदा रहनि त बसि पोइ असां हाणे फलाणो कार्ड खेॾंदासीं, असां टीरो कार्ड खेॾंदासीं, असां हीअ खेॾंदासीं। उन तरफ़ खां त हिननि खे कंहिं बि कुवत हिन महिल ताईं को बि इशारो कोन ॾिनो आहे त को तव्हांखे असां हे रस्तो था ॾियो पिया त हिन रस्ते सां अचो, तव्हां हिन रस्ते सां असां सां ॻाल्हियूं कयूं। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजियूं वाड़ियूं हवा में फायर कंदा था रहनि पिया। इन तरह सां सियासी जदोजहद थोरी हलंदी आहे, इन तरह सां जमहूरियत थोरी बहाल थींदी आहे। शबीर शेर साहब बड़ी मेहरबानी, जेका तहरीक कई उन में मेचुअर पॉलिटिशियंस हुया जी, उहे सिधो सोचंदा हुया त भई असांजी ज़ियालत सां कंहिं बि सूरत ते ॻाल्हि न थींदी जेसीं ताईं उहो इलेक्शन नथो कराए पियो। ठीकु आहे, अव्हांखे लॻे थो त PDM वारा अञा ताईं क्लियर न आहिनि ऐं जदोजहद इन तरीक़े सां नाहे हलंदी। इज़हार सुमरो साहब अव्हांजी बि वॾी महिरबानी, नसीर मेमण साहब अव्हांजी वॾी महिरबानी, अमर सिंधु साहिबा अव्हांजी वॾी महिरबानी, इनाम भट्टी साहब अव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, महिमाननि जा व्यूज़ अव्हां ॿुधा, प्रोग्राम मां फ़िलहालु एतिरो ई।